मारवी जो हिकिड़ो बैत आहे, लतीफ़ साईं फरमाए थो त हिकिड़नि सां हिकियूं करे ॿियूं साण ॿियनि, हिकिड़नि सां हिकियूं करे ॿियूं साण ॿियनि, रखियो दगा दिलि में टिली साण टियनि। अॼु सवली ॻाल्हि आहे, तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी, माना दिलि में अंदरि में दगा, ठगी, कूड़ ऐं ॿाहिरि ॻाल्हियूं, रखियो दगा दिलि में टिली साण टियनि। वरी टिलंदो, वरी टियनि सां वठी घुमंदो, खाईंदो, खिलंदो, हिकिड़े सां हिकिड़ी ॻाल्हि कई, ॿियनि सां ॿी ॻाल्हि कई, टियनि सां पियो हली। इहो कहिड़ो मयार आहे? इहो त जेको आहे जेको कमज़ोर जेको माण्हू आहे, बुज़दिल जेको माण्हू आहे, मुनाफ़िक़ जेको माण्हू आहे, या ठग माण्हू आहे, उनजो मयार आहे। छो त माण्हू खे ॻाल्हि हिकिड़ी माण्हू खे ॻाल्हि करणु खपे। जंहिं करे असीं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां हिकिड़नि सां हिकु, ॿियनि सां ॿियूं, टियनि सां टियूं, त उनजो नतीजो ख़राबु निकिरे। अॼु वरी दगा हुजे अंदरि में, रखियो दगा दिलि में टिनी साण टियनि, मूं अॻु न ॿुधी आहे। लतीफ़ साईं थो चए, इहा झटि ॿार बि मोटी आई आहे, 100 साल खां पोइ, 300 साल, 1000 साल खां पोइ मोटी आई आहे। लतीफ़ साईं मोटी आयो आहे, माना उनजो इल्मु आहे, उन्हनि जो उहो सगारो जेको मौक़ुफ़ आहे, वीहनि आहे, उहो अॼु बि बीठो आहे। ऐं उहो ॾिसे थो नी माण्हू तब्दील थी विया आहिनि। जिन माण्हुनि खे इनकलाब आणणु वारा, जिन माण्हुनि खे आज़ादी हासिलु करणी, उहे माण्हू ग़ुलाम थी विया आहिनि। उहे माण्हू त एसिताईं किरी पिया जो उहे माण्हू चठ में खणण जे लाइ तयारु थी विया आहिनि। ही हालतूं ऐं ही माण्हू ऐं ही वतन ऐं ही क़ौम त इनकलाब चाहे थी, पर इनकलाब केरु आणींदो? मुनाफ़िक़ माण्हू, कमज़ोर माण्हू त कोन ईंदा। जेके माण्हू तूं बि सही आहीं, तूं बि सही आहीं, ऐं हुन सां वेठा आहिनि, हुन सजण सां वेठा आहिनि, दुश्मन सां वेठा आहिनि, तंहिंजे करे दीक कढो सॼणनि सां। जे भाई बसि चढ़ा त सिंगारनि थी लॾ। लतीफ़ साईं फरमाए थो, जे भाई बसि चढ़ा त सिंगारनि थी लॾ, जनी संदी हॾ कूक न सुणे कॾहिं। कॾहिं दाह कोन ॿुधंदे। सिंगारनि सां हूंदे उहो तोखे बचाव कंदा, तुंहिंजो कंदा, पर जेकॾहिं दुश्मन सां हूंदे, सिंगारनि सां हूंदे, त लाज़मी तोखे नुक़सानु, पक तोखे नुक़सानु थींदो। तंहिंजे करे हीअ जेका लतीफ़ साईं जी जेका ॻाल्हि आहे, इहा ॿुधी छॾियो। लतीफ़ साईं फरमाए थो त मूं अॻु न ॿुधी अहिड़ी मन मारवड़, माना मारवड़नि जे मननि में, उन्हनि जे घरनि में, उन्हनि जी ज़िंदगी में इहा ठगी ठुली अॻे कान हुई। जेकसि इहे परियूं पवारनि, परियूं माना इहे रीतूं, इहे रस्मूं, इहे क़ाइदा, इहे कानून, इहे जेके उसूल जेके हुआ, जिन ते असीं हलियासीं पिए, ऐं उहे सभु उसूल, उहे सभु क़ाइदा, उहे कानून सभु तव्हां छॾे ॾिना। उन जे करे जेको आहे खसारे में अची वियासीं। ऐं जेकॾहिं अॼु बि जेकॾहिं असीं पंहिंजो किरी करियूं, जेकॾहिं अॼु बि असीं, त असीं बची सघूं था। छो त असां हींअर ताईं जेको आहे असां किरी कान कई आहे, ऐं असां पंहिंजो ख़्यालु कोन कयो, पंहिंजो सिहत जो ख़्यालु कोन रखियो, ऐं उन जे करे जेको आहे माण्हू बीमार थी वियो हलियो, ईअं समाज बीमार थी वियो हलियो। ऐं लतीफ़ साईं ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि, कॾहिं जे किरी त तूं तव्हां वठी हारिया तो हिरी। हाणे ही लतीफ़ साईं उन माण्हू सां ॻाल्हाए पियो जेको ठगियूं ठुड़ियूं करे उहो थकिजी पियो आहे, ऐं उहो बीमार थी पियो आहे, ॾाढो लाइलाज थी वियो आहे। हुन डॉक्टर वटि हिकिड़ो माण्हू आयो आहे, हकीम वटि, उहो हुनखे चवे थो त हारिया तो हिरी, कुपच कायासीं कयो, थोरो मुनाफ़िक़तूं कयूं, ठगियूं कयूं, बदपरहेज़ी कई, परहेज़ कान कई, ऐं लाज़मी तोखे करणियूं हुयूं इहे सभु शयूं। हाणे उनजे करे जेको आहे सो हाणे तोखे तकलीफ़ अची वई आहे, इहो त थी वई, आउं बि सम्झां थो, हाणे छा कजे? हाणे अहिड़ो को तरीक़ो, अहिड़ो को रस्तो ॾस जीअं असीं बची सघूं। हिकिड़ो रस्तो बचियो आहे, कॾहिं जे किरी त तूं तव्हां न थी। जेकर तूं किरी कंदे, हाणे परहेज़ कंदे, एहतियात कंदे, ख़्यालु कंदे, त तूं बची सघीं थो। बाक़ी हाणे उहा जोबन, उहा जवानी, उहा सिहत तोखे कान मिलंदी, पर जेतिरी हयाती आहे उहा घटि में घटि बची वेंदी हली। उनजो शर्त इहो आहे त किरी करणी। महिरबानी तव्हांजी, इहा अॼोको जेको सबक़ु आहे लतीफ़ साईं जी जेका ॻाल्हि आहे, इन ते गौर फ़िक्र कजो, इन ते सोचिजो, इन ते त जेकॾहिं वाक़ई जेकॾहिं इहा मुनाफ़िक़त का ख़राबु शइ आहे, जेकॾहिं बीमारी आहे, जिन असांजी ज़िंदगी में ज़हर भरे छॾियो आहे, त
त इन वजह जान छॾा इन वजह जान छॾाईंदा तव्हांजी ज़िंदगी में इनकलाब अची वेंदो हलो ऐं तव्हां घणो कुझु करण जे लाइ तयारु थी वेंदा महिरबानी तव्हांजी ऐं तव्हांजो चैनल आहे ऐं इहो असां हिनखे नालो लिखियो आहे यूट्यूब जो ओतक ऐं इन में रोज़ानी अचो छो त हीउ जेको असां सिलसिलो जेको शुरू कयो आहे इहो ईअं जीअं स्कूल हलंदो आहे या को ट्यूशन सेंटर हलंदो आहे या को इदारो हलंदो आहे या यूनिवर्सिटियूं हलंदियूं आहिनि यूनिवर्सिटियूं वॾी दावा असीं कोन था करियूं असीं चऊं था हिकिड़े नंढड़े पैमाने ते सही वॾियूं ॻाल्हियूं असां तव्हांखे ॿुधाए सघूं था माना ज़िंदगी जा फ़िलसफ़ा ज़िंदगी जो फ़िलसफ़ो किताब इल्मु अलाए केतिरो आहे सॼो तव्हांखे रुगो ईअं हरू भरू तव्हांजे मथे में इहे शयूं ॻाल्हियूं कोन विझणियूं पर इन जे करे असीं जेका इहा कोशिशि महिनत कयूं था त असीं ऐं तव्हां गॾु आहियूं सभई माण्हू जॾहिं तब्दील थींदा सभई माण्हू जॾहिं सुधरी पवंदा सभई माण्हू रोशन ख़्याल थी पवंदा ऐं रिजत परस्ती वञा इन्हनि वञा जान छॾाईंदा मुनाफ़क़तनि वञा जान छॾाईंदा तॾहिं ई जेका सो हीअ दुनिया जेका तव्हांजी ख़ूबसूरत थी सघंदी न ती जेका दुनिया आहे ख़तरनाक खां वधीक ख़तरनाक थींदी वेंदी तंहिंजे करे तव्हांजी महिरबानी इन ॻाल्हि ते सोचिजो गौर वीचार कजो त जीअं जेको आहे सो पाण अॻिते वरी जेको आहे सो ॿियो को ख़्यालु छो त असीं पाण बि पोरियो करियूं था पढ़ूं था सोचूं था पोइ ॾिसूं था उन खां पोइ छो त अहिड़ी का बि ॻाल्हि न कंदासीं जेका तव्हांजे रूह खे रंजाए तव्हांखे शर्मसार करे ऐं माण्हुनि खे तकलीफ़ पहुचाए अहिड़ी का बि ॻाल्हि न कंदासीं इहो असांजो मंशूर में असांजे प्रोग्राम में आहे त निमाणाई असां वटि आहे तव्हांजो डपु बि असांखे थिए थो का ग़लति ॻाल्हि न निकिरी वञे छो जो मोहबत इश्क ऐं प्यारु सवाइ जेको आहे सो इहो ख़ौफ़ कहिड़ो हुअणु खपे त असां खां का ग़लति ॻाल्हि न थिए असां खां को ग़लति अमल छो त ॻाल्हि थी वई उन ते माण्हू अमल कंदो जेकॾहिं सही ॻाल्हि हूंदी उन सही अमल थींदो ग़लति ॻाल्हि हूंदी त उन ते जेको आहे सो ग़लति अमल थींदो जंहिंजे करे तव्हांजी महिरबानी तव्हां कोशिशि कजो की तव्हां जूं ॻाल्हियूं आहिनि जेकॾहिं अमल जहिड़ियूं हुजनि तव्हां उन ते ज़रूरु उन ते अमल कजो ऐं ॿियनि माण्हुनि खे ॿुधाइजो बाबा हाणे तब्दील थियो ज़िंदगी अची वई आहे वक़्तु अची वियो आहे जेके तब्दील न थियासीं किरी न कईसीं त तबाह थी वेंदासीं महिरबानी तव्हांजो वरी कंहिं ॿिए कंहिं ख़्याल में हीउ शव जो सफ़र जारी आहे तव्हां सां मिलंदासीं महिरबानी ऐं तव्हांजो होशियारु रहणु